कुए ऐं ॾेॾर जी दिलचस्प कहाणी। हिक ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं दरिया जे कपर ते हिकु कूओ ऐं ॿियो ॾेॾर ॿई रहंदा हुआ। जीअं त कूओ ॿाहिरि खुशकी ते रहंदो हो ऐं ॾेॾर जो अक्सर गुज़रान पाणी अंदरि ऐं दरिया अंदरि रहंदो हो। इहे ॿई पाण में दोस्त हूंदा हुआ। हिकु दफ़े कूए खे कंहिं कम सां दरिया जे ॿिए पार वञिणो हो। जिते हुनखे पहुचण लाइ पाणी मां गुज़रणो हो ऐं हुनखे तरणु न थे आयो। उन करे हू पंहिंजे दोस्त ॾेॾर वटि आयो ऐं हुन खां मदद घुरियाईं। कूए चयो, ॾेॾर यार, महिरबानी करे तूं मूंखे दरिया जे हुन पार वठी हल। ॾेॾर जवाबु ॾिनो, त ज़रूरु तोखे वठी हलंदसि, पर तूं हलंदे कीअं? ॾेॾर चयसि, तूं हीअं कर, टिप ॾेई मुंहिंजे पुठी ते अची वेह त आउं तोखे खणी हली हुन पार पुॼायां। कूए चयो, भाऊ ॾेॾर, इहा त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर जेकॾहिं रस्ते ते आउं किरी पियसि त आउं ॿुॾी वेंदसि। उन सूरत में छा करणु घुरिजे? ॾेॾर चयसि, त इन सूरत में तूं हीअं कर त हिकु रसी ॻोल्हे अचु, पोइ उनजो हिकु पासो आउं पंहिंजे पेट खे ॿधां थो ऐं ॿियो पासो तूं पंहिंजे पाण खे ॿधजांइ, ऐं जेकॾहिं तूं किरी बि पए त तोखे आउं ॿिए भर ताईं छिके छिके पुॼाए छॾींदसि। इहा ॻाल्हि ॿिन्हिनि खे वणी। पोइ कूओ तमामु घणो ख़ुशि थियो ऐं ॾेॾर रसी ॻोल्हण लाइ कूओ रवानो थी वियो। कूओ हेॾां होॾां डोड़ी रसी हथु करे आयो ऐं पोइ ॾेॾर खे ॿधाईं। कुझु देरि खां पोइ ॾेॾर रसी पंहिंजे पेट सां ॿधी ऐं कूए वरी ॿियो कुंड पंहिंजे चौधारी ॿधी ॿिए कुंड ॾे सफ़र जी तयारी कयूं। ॾेॾर चयो, कूआ यार, हाणे तूं डपडा बिने न कजांइ, टिप ॾेई मुंहिंजी पुठी ते अची वेह, आउं तोखे हुन पार वठी थो हलां। पोइ कूए ईअं ई कयो जीअं ॾेॾर हुनखे चयो हो। पोइ ॾेॾर आहिस्ते आहिस्ते करे ॿिए भर ॾे तरणु शुरू कयो ऐं तरंदो तरंदो अची कूए खे दरिया जे ॿिए पार पहुचायईं। पोइ त कूओ ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजा दोस्त जा शुक्रिया मञियाईं ऐं तमामु घणो ख़ुशि थियो त मुंहिंजे दोस्त मदद कई आहे। साथियो, हिन कहाणी में असांखे इहो मक़सदु मिले थो त असां पंहिंजे आसपास ते रहंदड़ माण्हुनि जी मदद करियूं ऐं जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾेई ॿियनि जी मदद करियूं। तो हिन क़िस्म जूं मज़ीद कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।